हेलो स्टूडेंट अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक है वो है फिज़िक्स जो टॉपिक है पर कुछ स्टूडेंट्स हुआ जीअं ऑनलाइन असांखे जो मैसेज किया था फिज़िक्स ऐं केमिस्ट्री में थोड़ो डिफरेंस ॿुधाए त छा फ़र्क़ु आहे। सही है। सो फिज़िक्स ऐं केमिस्ट्री में फ़र्क़ु इहो आहे, फिज़िक्स में असां फिज़िकल शयुनि जे बारे में पढ़ंदा आहियूं जेके असां टच करे सघूं। सपोज़ करियो ही तव्हांजी हिकिड़ी चाहे ये मार्कर आयो तव्हांजो, ठीक है। अगर तव्हांखे अचे भाई इनजी फिज़िक्स ॿुधायो, इनजे बारे में फिज़िक्स जे बारे में ॿुधायो त इनजी फिज़िक्स थींदी आहे इनजो वेट केतिरो आहे, छा इनजो वज़न केतिरो आहे, इनमें मास केतिरो आहे, ठीक है। या वरी इनजो जेको डायमीटर केतिरो आहे मतलब केतिरो ई मोटो आहे, इनजो डायमीटर केतिरो आहे, इनजी लेंथ थी वई तव्हांजी केतिरी थी वई। हाणे टोटल तव्हांजी फिज़िकल क्वांटिटी थी तव्हांजी। वेट के बारे में ॿुधाई थी तव्हांजो मास भी जे अचे तो, ठीक है। फोर्स बिल में जिक्र थे तो, ठीक है। ऐसे का पोज आए लेंथ ये शयूं असांजी इनमें छा डिस्कस थियनि थियूं असांखे फिज़िक्स मेजॉरिटी त माना ये तव्हां ये मार्कर तव्हांजे हथ ते पियो आहे, हिन में तव्हां फोर्स लॻाए पियो, डाउनवर्ड फोर्स लगाए पियो, ठीक है। छाकाणि त ग्रेविटी है कशिश कशिश ज़मीन की कशिश जे करे असांजी छा आहे डाउनवर्ड फोर्स लगे पई, ठीक है। इनमें असां फिज़िक्स जे बारे में ॿुधाईंदा आहियूं ऐं मतलब एनर्जीज़ कहिड़ियूं लॻनि थियूं, में पोटेंशियल एनर्जी केतिरी आहे, हिन पोटेंशियल एनर्जी हाई आहे छाकाणि त हीअ हाइट ते अगरि हुन हथु कढंदोसां त ऑटोमेटिकली छा कंदो डाउनवर्ड वेंदो, मूव कंदो, काइनेटिक एनर्जी में कन्वर्ट थींदो, जो पोटेंशियल एनर्जी ज़ीरो थींदी हुई, काइनेटिक एनर्जी छा थींदी हाई थींदी हुई। ऐं साॻे नमूने सां केमिस्ट्री की ॻाल्हि कजे तव्हांजी, केमिस्ट्री में भी छा आहे इहो थींदो कंपोजिशन। तो केमिस्ट्री में इनमें ये जो तव्हांजो जेको मार्कर आहे उहो ठहियो आहे पर कीअं ठहियो, ये केमिकल कंपोजिशन छा आहे, ठीक है। ऐं कहिड़ा कहिड़ा फार्मूला इस्तेमालु थिया आहिनि, कहिड़ा कहिड़ा प्रोसेस आहिनि जेके इनखे मिली करे ही मटीरियल ठहियो आहे, ही प्लास्टिक ठहियो आहे, सही है। डायरेक्ट हीटअप कनि था, गरम कनि था इनखे, ऐं उन खां पोइ इनखां शेपिंग कनि था, शेपिंग तो वरी तव्हांजी साॻी ॻाल्हि अची थी थिए एम जी फिज़िक्स में थी थिए। ऐं जेकी तव्हांजो जेको केमिस्ट्री में जो फार्मूलास थियनि था, जीअं तव्हांजो जेको ही प्लास्टिक थी वियो, जेको हार्ड प्लास्टिक हूंदो आहे, सही है, सॉफ्ट हूंदो आहे, रबड़ आहिनि, रबड़ में कुझु शीशो मिलाइनि था वग़ैरह, मिलाए करे इहे शयूं ठाहिनि था, ठीक है। तो ये डिफरेंस हूंदा आहिनि। केमिस्ट्री में तव्हांजी केमिकल प्रॉपर्टीज़ जे बारे में ॿुधायो वेंदो आहे, केमिकल कंपोजिशन जे बारे में ॿुधायो वेंदो आहे। ऐं फिज़िक्स में असां छा हूंदो आहे तव्हांजो फिज़िकल प्रॉपर्टीज़, जी सपोज़ करियो उन मतिलबु कहिड़ी कहिड़ी एनर्जीज़ लॻनि थियूं, कहिड़ी कहिड़ी फोर्स जी मतिलबु लॻनि थियूं, उनजी लेंथ छा आहे, उनजो वेट छा आहे, सही है। सो ये डिफरेंस कुछ आहिनि जेके असांजा फिज़िक्स ऐं केमिस्ट्री जे बारे में आहिनि ऐं फर्दर डिस्कस कंदासीं अगरि मौक़ो मिलियो त। तो अॼु लाइ तो काफ़ी, अल्लाह हाफ़िज़।